सिंध समेत मुल्क के मुख़्तलिफ़ शहरनि में वधीक 25 भारतीय ड्रोन तबाह, हिकु शहरी शहीद, 4 फ़ौजी जवान ज़ख़्मी। DGISPR लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ़ जो चवणु आहे त 7 ऐं 8 मई ते भारत हिकु दफ़ो ॿीहर अगराई कई। कराची, लाहौर, गुजरांवाला, रावलपिंडी में ड्रोन ज़रिए मुदाख़लत कई वई। चकवाल, बहावलपुर, डहरकी, छोर ऐं ॿियनि इलाइक़नि में भारतीय ड्रोन तबाह कया विया आहिनि। डहरकी में ड्रोन गिणण जे नतीजे में हिकु शहरी शहीद थी वियो आहे। लाहौर में ड्रोन तबाह थियण सबबि पाक फ़ौज जा 4 जवान ज़ख़्मी थिया आहिनि। पाक फ़ौज मुकमल तौर अलर्ट आहे। आलमी बिरादरी खे भारतीय अगराई जो नोटिस वठणु घुरिजे। भारत न रुगो ख़िते पर समूरी दुनिया जे अमन खे ख़तरे में विझी रहियो आहे। पाक फ़ौज वटि अहिड़े क़िस्म जी भारतीय अगराई खे कंट्रोल करण जी सलाहियत आहे। हुकूमत तरफ़ां ड्रोन हमलनि में शहीद थियल शहरनि जे पलान करण जो ऐलान। भारतीय अगराई ख़िलाफ़ जवाबी कार्रवाई जारी रखण जो फ़ैसिलो। शहबाज़ शरीफ़ जो चवणु आहे त भारत खे पाकिस्तान ते हमले जो जवाब मिलंदो। क़ौम पाक फ़ौज सां गॾु आहे। पंहिंजी फ़ौज ते फ़ख़्रु आहे। हर क़िस्म जी हालतुनि जे मुक़ाबले लाइ तयारु आहिनि। भारतीय जहाज़नि ऐं ड्रोन खे तबाह कयो वियो आहे। पाकिस्तान वक़ार इज़त सां अमन लाइ पुरअज़्म आहे। दुश्मन खे ख़ुदि इरादियत इलाक़ाई सलामती ते हमले ऐं भञकड़ी जो जवाब मिलंदो। लाइन ऑफ कंट्रोल ते 40 खां 50 खां वधीक फ़ौजियुनि खे मारियो वियो आहे। पाकिस्तान जो जवाब ईंदो ऐं ज़रूरु ईंदो। दुनिया यादि रखंदी। दुश्मन खे कंहिं ग़लतफ़हमी में न रहणु घुरिजे। भारतीय पायलटनि जे विढ़ण खां इनकार खां पोइ ड्रोन ज़रिए हमला कया पिया वञनि। राफेल जहाज़नि खां पोइ इसराइली ड्रोन तबाह कया विया आहिनि। रिवायती जंग में पाकिस्तान जी सरसी दुनिया ते वाज़े थी चुकी आहे। भारत खे शिकस्त ॾियण लाइ क़ौम पाक फ़ौज सां गॾु बीठल आहे। सुदसमा वारो वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में भारतीय अगराई ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहरा। कराची, जैकबाद, नवाबशाह, खैरपुर, मिठी, कशमोर, घारो, फैज़गंज, सामारे में एहतजाज। सजावल, कोटड़ी, तंगवाणी, टंडुजाम, सिराड़ी, कंबर वारिया, कुबे सईद खान, ककड़ ऐं ॿियनि शहरनि में मुज़ाहरा। अॻवाननि जो चवणु आहे त क़ौम ॾुखी सूरत में पाक फ़ौज सां गॾु आहे। मोरे में हथियारबंदनि हथां नौजवान बेदर्दी सां क़तल। हथियारबंदनि अदालत मां हाज़िरी भरे वापसि मोटंदड़ सलीम मशहूरी खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। ऐं पाकिस्तान सुपर लीग जो बाक़ी मैचूं कराची मुंतक़िल करण जो फ़ैसिलो। रावलपिंडी में रिथियल अॼोकी मैच मुलतवी। PCB जो चवणु आहे त रांदीगरनि जी सिक्योरिटी सबबि PSL जूं मैचूं कराची मुंतक़िल कई वयूं आहिनि। ज़रूरत पवण ते मैचूं दुबई मुंतक़िल करण जो ऑप्शन बरक़रार रहंदो।